दोस्तों, प्रोग्राम सिंध रिव्यू में तव्हांखे भलीकार चऊं था। पाकिस्तान जी सियासी सूरत हाल लम्हा ब लम्हा तब्दील थींदड़ नज़र अची रही आहे। पाकिस्तान जे साबिक़ वज़ीर अज़म इमरान ख़ान पारां 25 मई ते इस्लामाबाद में लॉन्ग मार्च करण जो ऐलान पिणु करे छॾियो आहे, जंहिं जूं तयारियूं पिणु जारी आहिनि, जॾहिं त हुकूमत पारां मुख़्तलिफ़ शहरनि में जलसा पिणु करे रही आहे। इन सॼी सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असां गॾु मौजूदु आहिनि सीनियर साफ़ी ऐं तजज़िया निगार साईं इसाक़ मगरी साहिबु ऐं आगा ज़फ़र साहिबु। सर, तव्हांखे प्रोग्राम सिंध रिव्यू में भलीकार चऊं था। साईं इसाक़ मगरी साहिबु, तव्हांखां इहो पहिरियों सुवालु आहे त इमरान ख़ान जो 25 मई ते थींदड़ जेको लॉन्ग मार्च आहे, इहो आख़िर कहिड़ो रुख इख़्तियार कंदो? छो त कुझु माण्हुनि खे चई रहिया आहिनि त इहो लॉन्ग मार्च न बल्कि छलांग मार्च आहे। जेको इमरान ख़ान जी जेकी फॉलोइंग आहे, जेका हुनजा माण्हू आहिनि, उहे KPK मां जेको आहे शिफ्ट थींदा इस्लामाबाद। आख़िर हिन में कहिड़ी सचाई आहे ऐं इहो जेको लॉन्ग मार्च आहे, इहो हुकूमत खे आख़िर कहिड़ो टफ टाइम ॾेई सघे थो? असुल में इमरान ख़ान जो जेको ही 25 मई वारो लॉन्ग मार्च जो जेको ऐलान कयो आहे, उहो सियासी तौर पाकिस्तान जे हिन पॉलिटिक्स में उनजो वॾो अमल दख़ल आहे। हिन सॼे पाकिस्तान जे सियासी तौर माण्हुनि ते नफ़सियाती तौर बि एॾो त उनजो असरु आहे जो माण्हू उनखे तमामु वधीक अहमियत ॾेई रहिया आहिनि त ख़बर न आहे 25 तारीख़ छा थींदो। ऐं सियासी तौर हर पार्टी उनखे तमामु घणो तवजो ऐं गौर सां ॾिसी रही आहे। हुकमरान पार्टी तोड़े अपोज़िशन पार्टी उनखे मीडिया जे रुख सां बि ॾिसी सघिजे थो। ॿिए पासे शयुनि खे चेक करण जो तरीक़ो आहे मार्केट उनजो एॾो त वॾो नोटिस वरितो आहे ऐं वापारी कारोबारी बिज़नेस कम्यूनिटी जो ख़बर न आहे त 25 तारीख़ छा थींदो। उन जो जेको जनरली आहे त को बि सीड़पकार पंहिंजी नई सीड़पकारी करण ॾांहुं न पियो वञे, का बि को वॾो मार्केट में पंहिंजो हू नयो को प्रोग्राम खणी न पियो अचे। तंहिं करे वॾो उनजो हिकिड़ो इक़्तिसादी तौर नाकारी असर थिया आहिनि। असुल में ॻाल्हि हीअ आहे त इमरान ख़ान जे घरां त कुझु कोन थो वञे, हुन त हिकिड़ो ऐलान करे छॾियो आहे, जे कामयाबु थियो त बि पंहिंजी जाइ ते। पर असुल जेको टफ टाइम आहे या उनजो नुक़सानु थियणो आहे या थींदो, उहो आहे हुकमरान जमात जो। हुकमरान जमायत जी जेका आहे इक़्तिसादी तौर अॻ ई हिकिड़ो ॾेवालो निकितल मईशत उन्हनि खे हिसे में मिली आहे। मथां 25 तारीख़ जी अहमियत इन करे बि आहे त 25 तारीख़ IMF सां ॻाल्हियूं थियणियूं आहिनि। वज़ीर ख़ज़ाना जेको आहे सो दोहा अॼु रवानो थी चुको आहे। उन जी ॻाल्हि हाणे अहिड़ी गैर यकीनी, जॾहिं मुल्क में सूरत हाल हुजे, ज़ाहिर आहे इन जो जेके डोनर आहिनि, डोनर बि माना ईअं आहे जीअं वापारी मार्केट जो आहे। भई आऊं अहिड़े गैर यकीनी जंहिं मुल्क जी सियासी सूरत हाल एॾी गैर यकीनी आऊं उते पंहिंजा पैसा कीअं सीड़ायां, उनजो छा इम्पैक्ट थींदो, उहे पैसा वरी वापसि कीअं मिलंदा, उहा किस्त बि त वठणी आहे, उहो व्याज बि वठिणो आहे। तंहिं करे एॾी गैर यकीनीअ जो हिन मुल्क जी पॉलिटिक्स ते वॾो असरु पइजे थो। साॻी तरह सां असांजे मुल्क जी पुलिस, असांजे मुल्क जी रेंजर्स, असांजे मुल्क जी फ़ौज, उन्हनि जी कम्यूनिटी, उन्हनि ते बि वॾो असरु पइजी रहियो आहे त हिन जो छा कंदासीं। ऐं अॼु रुॻो हिकिड़ी सिविल हिकिड़ी इस्पताल शहर जी में वियुसि त मूं उते ॾिठा त 2 रेंजर्स वारा वेठा आहिनि। मूं उते जे MS खां पुछियो त आख़िर रेंजर्स वारा छो वेठा आहिनि। हुन माना एतिरो त उन ते ॻाल्हायो ऐं उहो बि चयईं, उहो वरी आप जी रिकॉर्ड करे मूंखे ॿुधाईं त हीअ अलाए घण पासा ऐं मतिलब लाइ वेठा आहिनि, पर हिते अची विया आहिनि। हाणे अहिड़ी सूरत हाल माना शहर जे हर कारोबारी, हर शोबे ते इन जो असरु पइजी रहियो आहे। त ज़ाहिर आहे उनजो असरु त उनजो नोटिस त हुकूमत वठे थी ऐं हुकूमत उन ते उनखे ॾाढी तकलीफ़ मां गुज़री रही आहे। अच्छा, हिकिड़ी लाइन में तव्हांखां सिर्फ़ु इहो मौक़ुफ़, तव्हांजे तजज़िये मुताबिक़ त छा इहो जेको लॉन्ग मार्च आहे, छा इहो टफ टाइम आहे हुकूमत लाइ? सिर्फ़ु हिकिड़ी लाइन। बिल्कुलु इहो टफ टाइम आहे ऐं तमामु घणो नफ़सियाती तौर उनजो हुकूमत असरु वरितो आहे। ऐं हुकूमत ते वॾो असरु इहो आहे त जेकॾहिं ही असीं 25 तारीख़ इन मरहले मां गुज़री वियासीं त असां पंहिंजो 1.5 साल वारो हिन हुकूमती पीरियड कढी वेंदासीं। जेकॾहिं इहो ही हिन मां कामयाबी न कई त ही इते ई हिननि खे जेको इलेक्शन जो ऐलान करण वारो थी सघे थो। पर ॻाल्हि अञा बि जेका वधीक हिन में ख़ौफ़ जेको लिकियलु आहे, जेको माण्हू उन जो ज़ाहिर था कनि, त आया का टीं धुर त कान अची वेंदी। छो त हिन मुल्क में तमामु घणा उफ़ा इहे पिया हलनि त का 3 सालनि लाइ, माना हूअं आम तौरु थींदो आहे आइनी तौरु 90 ॾींहंनि जे लाइ का निगरान हुकूमत अची जेका इलेक्शन कराईंदी। पर अहिड़ा उफ़ा मार्केट में, मीडियाई इदारनि में ऐं उफ़ा छोड़िया विया आहिनि त का 3 सालनि लाइ हिकिड़ी निगरान हुकूमत अचे पई ऐं उन हुकूमत जे लाइ माहौल ठाहिण लाइ ई सॼी गैर सियासी माहौल जोड़ियो वियो आहे।
साईं कंहिं हद ताईं तव्हांजो जेको तजज़ियो आहे इहो इमरान ख़ान जी हिमायत में लॻे थो? वधीक साईं आगा ज़फ़र साहब खां पुछंदासीं त तव्हांजो जेको इन बारे में छा राय आहे त आख़िर इमरान ख़ान जो जेको 5 मई ते थींदड़ लॉन्ग मार्च आहे इहो कहिड़ो रुख इख़्तियार कंदो? ॾिसो साईं, ॻाल्हि इहा आहे त ज़ाहिर आहे हुकूमतूं जेके बि थियनि थियूं हुकूमतुनि जे ख़िलाफ़ तहरीकूं बि हलंदियूं आहिनि ऐं उहा तहरीक हींअर जेका इमरान ख़ान हिकिड़ी तहरीक हिकिड़ो नओं बयानु खणी आयो ऐं पंहिंजे बयाननि तां बतदरीज फिरंदो बि रहियो, कॾहिं कुझु कॾहिं कुझु। हीउ जेको लॉन्ग मार्च आहे, जंहिंजो लॉन्ग मार्च जो जेको तव्हां जंहिंखे चयो छलांग मार्च या फलांग मार्च, इहो लॉन्ग मार्च इन सेंस में असीं नथा चई सघूं जो इहो सिर्फ़ु इस्लामाबाद में गॾु थियण जो हिकिड़ो सॾु आहे। ऐं इस्लामाबाद में सॾु गॾिजी अॻु में बि इमरान ख़ान धरणो 126 ॾींहंनि जो लॻातार धरणो, ऐं तॾहिं हुनखे ज़बरदस्त हिमायत हासिल हुई इस्टेब्लिशमेंट जी, जेका हींअर बज़ाहिर कान्हे बि, विच में हुई बि, छाकाणि त हीउ जहिड़ो जेको आहे असल में चयो वञे थो, हर कंहिंखे ख़बर आहे त जहिड़ो किथे ॿिए हंधि आहे, ॿ भाइर हिकिड़े घर में ॼण विड़िया पिया आहिनि, उन्हनि जो जहिड़ो जेको किथे ॿिए हंधि नज़र पियो अचे। त लॉन्ग मार्च जेकॾहिं असीं ॾिसूं था त वॾे में वॾो लॉन्ग मार्च पोइ सॼी तारीख़ में, रिसेंट तारीख़ में जेको बिलावल भुट्टो ज़रदारी कयो हो कराची खां वठी इस्लामाबाद ताईं, वॾी कामयाबी सां आहे। उन जो असरु उन वक़्तु जी हुकूमत ईअं वरितो हो जो 10 रुपया पेट्रोल खे घटाए ऐं जून ताईं ऐलान करे छॾियो त असीं पेट्रोल कोन घटाईंदासीं, जॾहिं त हू उन वक़्तु IMF सां हिकिड़ा मुआहिदा कयो वेठा हुआ। जेका हीउ जेको आहे लॉन्ग मार्च आहे, इहो एॾो वॾो हिन जो असरु इन जे करे बि कोन थींदो जो हीउ लॉन्ग मार्च जे बजाए हिकिड़े क़िस्म जी धरणे वारी सूरत हाल हूंदी, जेका डी चौक खां ख़ुदि पाण इमरान ख़ान जे वक़्त में जेको उन्हनि डी चौक जे ॿाहिरां जेके नयूं कंस्ट्रक्शन्स करे रुकावटूं करे छॾियूं हुयूं, जिथे मौलाना फज़ल रहमान अची धरणो हयो हो, त हीअ बि ज़ाहिर आहे उन खां अॻिते वधण जी हिननि खे बि अहिड़े क़िस्म जी यकीन दहानी हिन हुकूमत हींअर जी इस्टेब्लिशमेंट खां ॿीहर कलो की इन जेको ज़रदारी साहिबु नवाज़ शरीफ़ सां मिलणु वियो, वरी बाजवा साहिब सां मिलियो, ऐं उन खां पोइ वरी वज़ीर आज़म सां मिलियो, ऐं पोइ हिननि कल्ह जेको गॾिजी कयो आहे, उन खां पोइ पुख़्ता पेर करे बीठा आहिनि। त ज़ाहिर आहे के न के उन्हनि खे यकीन दहानियूं थियूं आहिनि, जंहिंजे करे ई हू इन पुरज़म आहिनि, ऐं आउं नथो सम्झां त कोई इन सां कोई एॾो वॾो असरु पवंदो। हाणे बेसिकली इहो चवणु आहे त इमरान ख़ान जे हिन लॉन्ग मार्च सां को ख़ासि जेको आहे हुकूमत खे टफ टाइम न मिली सघंदो। ठीकु आहे, ॿियो सवाल आगा ज़फ़र साहिबु तव्हां सां इहो आहे त वज़ीर ख़ज़ाना जेको रिसेंटली जेको दौरो करे रहियो आहे हींअर दोहा में, उहो आख़िर कहिड़ा रुख इख़्तियार कंदो, उनजो छा असरु पवंदो मुल्क जी सूरत हाल ते? तव्हां ॿुधो हूंदो जेकॾहिं हितां दोहा वसण खां पहिरीं जेको मुफ्ती इस्माइल जेको बयानु जारी कयो आहे, उहो इहो आहे त ॾाढो असां पुरुमीद आहियूं ऐं पंहिंजे शर्तुनि ते असां IMF सां ॻाल्हियूं घणे हद ताईं कामयाबी थी वई आहे, ऐं हाणे रुॻो पैसनि खे ड्रा करिणो आहे। त हू इहो बि चई निकितो आहे त असां पेट्रोल कोन वधाईंदासीं, यानी पेट्रोल मसनूआत जी क़ीमतूं बि कोन वधाईंदासीं, ऐं पुरुमीद बि आहियां त असीं जॾहिं आउं वापसि ईंदुसि त उहो जेको IMF सां जेको मुआहिदो आहे उहो पंहिंजे ॿियनि टर्म्स ते कामयाबी सां करे ईंदासीं। इसाक मयूर साहब, जेकी अर्ली इलेक्शन जे बारे में बि जेको आहे ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, अर्ली इलेक्शन यानी जल्दी इलेक्शन छा थी सघे थी? साईं असुल ही हिन जेको धरणो आहे इमरान ख़ान जो, उन जो नारो ई आहे त इलेक्शन जी मूंखे तारीख़ ॾियो। अच्छा, ऐं इलेक्शन अनाउंस कयो ऐं आउं हीउ धरणो ख़तमु थो कयां, ऐं जेसीं ताईं इलेक्शन अनाउंस न थींदी हीउ धरणो ख़तमु न थींदो, हुनजो ऐलान इहो आहे। हाणे इन में ॻाल्हि आहे त हू धरणो केतिरो कामयाबु थिए थो, केतिरो ई उन में उन पंहिंजे मुतालबे मञाइण में कामयाबु थिए थो, उहो अञा ॾिसणो आहे, पर थोरो इम्कान अंदाज़ो करे सघिजे थो। हाणे इम्कान अंदाज़ो हिकिड़ो त इहो आहे त ख़ुदि हुकुमरान जमायत आहे, उन में मुस्लिम लीग नून इहो पब्लिकली मरियम नवाज़ पंहिंजे जलसे में चई चुकी आहे, नवाज़ शरीफ़ साहिबु लंडन मां चई चुको आहे त असां हिन जेको आहे असीं अहिड़े इक़्तिदार में पवूं ई कोन था, असीं चवंदा हुआ इलेक्शन में वञूं। हाणे ॿिए पासे माना उहे हर पार्टी जेका पंहिंजी पंहिंजी सुठी पोज़ीशन रखे थी, उहा सभु इन मामले में आहे त असीं इलेक्शन में वञूं ऐं इलेक्शन खटे असीं ईंदासीं। पर इन जी सरेआम जेका मुखालफ़त करे पई उहा आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी,
पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जी ॻाल्हि असांखे इन करे सम्झ में अचे थी त हू इलेक्शन जी मुखालफ़त छो थी करे। हूअ सिंध हुकूमत में वेठी आहे। सिंध हुकूमत हिकिड़ी मुस्तक़म हुकूमत आहे, उनजो कारोबार पंहिंजे पर में तमामु सुठो हले पियो। ऐं हींअर जेको आहे सा बल्दियाती इलेक्शन चइनि 5-8 या 3 डिवीजननि में अनाउंस थी चुकी आहे। उन्हनि जो हिकिड़ो हिसो इलेक्शन में फार्म भराइण वारो मुकमल थी चुको आहे। हू त चवंदा असीं पंहिंजी मर्ज़ी सां इलेक्शन में वेंदासीं, असां पंहिंजा माण्हू बल्दियाती चूंडुनि में कामयाबी सां खटराए वेंदासीं। असां पंहिंजूं तरक़ियाती स्कीमूं जेके ऐलान कयूं आहिनि उहो ईंदड़ इलेक्शन खां अॻु में उहे असीं मुकमल कराए वठंदासीं त असीं सुठे नमूने सां पंहिंजे अवाम वटि वेंदासीं। इहो हुननि जो हिकिड़ो आहे। पर ॿिए पासे ज़ाहिर आहे हिन मुल्क में हिकिड़ी वॾी सियासी अफ़रातफ़री मतल आहे। ऐं जेकॾहिं फ़र्ज़ु कयो को अहिड़ो तूफ़ान अचे थो इलेक्शन कराइण वारो त ज़ाहिर आहे सिंध हुकूमत इहो प्रेशर वठी नथी सघे। उहा बि जॾहिं ॿियनि सूबनि जूं ॿिए मुल्क जो हिसनि जूं इलेक्शन अनाउंस थी थियूं वञनि त सिंध हुकूमत खे बि इलेक्शनूं कराइणु पवंदियूं। ऐं इन हवाले सां हालांकि ज़रदारी साहब पंजाब जे चौधरीनि सां मुलाक़ात कई आहे त भई जेकॾहिं तव्हां सुभाणे पंजाब में हुकूमत कयो तॾहिं बि कोशिशि पाण कयूं त सूबाई हुकूमतूं न रहनि। हाणे इहे सभु ॻाल्हियूं ईंदड़ वक़्त ॾांहुं आहिनि। इहे सभु सुवाल मुस्तक़बिल जे सियासतदाननि जे अॻियां आहिनि ऐं सियासी तौरु इहे सभु थियण ॾांहुं वेंदियूं। हाणे उन में केरु कामयाबु थिए थो केरु नथो थिए, इहे सभु ॻाल्हियूं ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो। हाणे इहे ॻाल्हियूं हिकु तरफ़ त धरणे ई तय कंदो। आउं चवां थो धरणो केतिरो कामयाबु थिए थो। फ़र्ज़ु कयो इहे माण्हू सभु इस्लामाबाद पहुची वञण में कामयाबु थी था वञनि ऐं हुकूमत का बि गिरफ़्तारियूं नथी करे, को बि उन्हनि खे रुकावटूं नथी विझे। ऐं जीअं मिसाल अॻु में बि नवाज़ शरीफ़ साहिब जी हुकूमत जे ज़माने में बि हीउ एतिरो वॾो तवील अरसे ताईं धरणो हणी वेठो, पर को एॾो हुननि जी हुकूमत खे ई लोॾे न सघियो, सवाइ इहो हो त हुननि 6 तकनि ते इलेक्शन अनाउंस कई। ॿी ॻाल्हि हीअ आहे पर इस्लामाबाद हिकिड़ो पाकिस्तान जो कैपिटल सिटी आहे। उन जे रस्तनि रोडनि ऐं चौकनि ते सभिनी ते जेके आहिनि से कंटेनर बीठा आहिनि। माण्हू पंहिंजे घरनि खां न निकिरी सघनि। माण्हुनि पंहिंजूं जेके आहिनि सब्जियूं आलू पटाटा अटो वठी घर में रखी छॾियो आहे। अलाए कहिड़ी सूरत हाल थिए। इहो ज़ाहिर आहे मुल्क जा सफ़ारतखाना उन शहर में आहिनि। मुल्क जा ॿिया जेके पाड़ोसी मुल्क आहिनि जिन सां असांजे मुल्कनि जी तिजारत थियणी आहे, जिन सां वापारु ऐं ॿिया मामला आहिनि, उन्हनि ते वॾो इन जो असरु पवे थो। ॿी ॻाल्हि इहा आहे त थी सघे थो हुकूमत हिननि खे धरणनि में इन में वञण खां रोके त मूं रुॻो कराची जे अॼु सूरत हाल पे ॾिठी त उन में हुननि PTI वारनि ऐलान करे छॾियो आहे त कराची में निमाश वटि जेको आहे सो तमामु धरणो हयो वेंदो ऐं असां पहिरीं इहो इलाइक़ो बंदि कंदासीं, उन खां पोइ तय थींदो त शहर जा ॿिया कहिड़ा कहिड़ा हिसा बंदि कयूं। साईं आगा ज़फ़र साहिबु तव्हां साईं इसहाक़ मंगरे जी हिन तजज़िये खे कींदा ॾिसो, छा तव्हां हिन सां मुतफ़िक़ आहियो या न? न, आउं घणे भाङे त मुतफ़िक़ कोन आहियां, छाकाणि त PTI जी जेका सेकेंड लाइन या थर्ड लाइन हिकु त क़यादत आहे ई कान, ऐं जेके बि उन वटि आहिनि क़यादतूं उन्हनि जो उहा पॉपुलर क़यादत कान्हे। ख़ासि करे सिंध मां कहिड़ी क़यादत वेंदी हुन? आउं उन ॻाल्हि ते चवां पियो त पूरे पाकिस्तान में पॉपुलर क़यादत का बि कान्हे न, जंहिंजे पोयां माण्हू लॻी पवनि। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त पोएं दफ़े जॾहिं इहो हुननि ईद वारी राति जो या हुन अॻु में जेको ऐलान कयो त माण्हू पंहिंजे पंहिंजे घरनि खां ॿाहिरि निकिरी अचनि, तॾहिं हैदराबाद में 150 माण्हू गॾु कोन थिया हुआ। छाकाणि त हितां जी जेका लोकल क़यादत आहे, साहब लोकल हितां जी कान्हे, पर टंडे अलियार जो हिकिड़ो वकील आहे ऐं उहो को पॉपुलर माण्हू त आहे कोन। ईअं सॼे पूरे पाकिस्तान में ऐं जेके हुननि जा जिन खे असीं सम्झूं था, मिसाल आहे सूबाई क़यादत जेका आहे मोहतरम हलीम आदिल शेख साहब जो, त उन्हनि जो पंहिंजो जेको सियासी किरदारु आहे उहो PTI जो माण्हू आहे कोन। उहो त होॾां इशारे वारो माण्हू आहे, मुख़्तलिफ़ उन्हनि में रहिया आहिनि, कॾहिं नवाज़ शरीफ़ सां, कॾहिं क्यू लीग में, कॾहिं वरी कंहिंसां मुशरफ जे पासे, त हींअर वरी उहो PTI हींअर बि जेकॾहिं हुनखे हिकिड़ी कॉल अची वेंदी वरी कंहिं ॿिए पासे हलिया वेंदा। त उहे जेके आहिनि उन्हनि माण्हुनि जी का से कान्हे। तंहिंजे करे अहिड़ो मूंखे को बि प्लान B या C या D थींदे नज़र कोन थो अचे। मूंखे त इहो नज़र अचे थो त जेकॾहिं जेको कमु हुकूमत खे न करणु खपे,
पर अमन ऐं हिन जा मसइला जेकर तव्हां ॾिठो त अॼु जी जेका इजलास जेको अॼु हिननि जो थियो हुयो उन में नवाज़ शरीफ़ खे उन्हनि ऑनलाइन जॾहिं वरितो त नवाज़ शरीफ़ चयो त भई हाणे वक़्तु अची वियो आहे, बीह वञो, मुश्किल तरीन फ़ैसिला करियो। ऐं उन में जेका मानाख़ेज़ ॻाल्हि आहे उहा हुन चई वज़ीर दाख़िला खे, राणा साहिबु तुसीं तयारु जे, ऐं हुन चयो चई साईं वज़ीर आज़म खां तोहारे भाउ खां मोकल वठी ॾे, मां छा थो कयां। त इहे सभु शइ जेकी ॻाल्हियूं आहिनि, सॼो पंजाब टपी वञणु, उस ताईं पहुचणु हिकिड़ो वॾो मसइलो आहे। ऐं आउं नथो सम्झां त को मुख़्तलिफ़ शहरनि में कोई फज़ल रहमान आहे कोन जो माण्हू पंहिंजे आधार ते निकिरी वेही रहनि, मूंखे नथो नज़र अचे। साईं वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में पंहिंजी क़ीमती राय ॾिनी। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे, मूंखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं अॻिते हिकु कंहिं ॿिए मौज़ूअ सां गॾु।